केपी जे इलाइक़े खुरम में अमन मुआहिदो थी वियो। कोहाट में ग्रैंड जिरगे दौरान धुरन मुआहिदे ते सहियूं करे छॾियूं। 3 हफ़्तनि खां जारी ग्रैंड जरगो धुरन में मुआहिदे बाद ख़त्म। मुआहिदे मूजिब ॿई धुरियूं मोर्चा ख़त्म कंदियूं ऐं वॾा हथियार हुकूमत वटि जमा कराईंदियूं। धुरन खे थियल नुक़सान जो अज़ालो हुकूमत कंदी। अमन जिरगे जी मेंबर मलिक सवाब ख़ान मूजिब मुआहिदे ते ॿिन्ही धुरनि जे 45 माण्हुनि सहियूं कयूं आहिनि। मुआहिदे जी भञकड़ी कंदड़नि खे हुकूमत हवाले कयो वेंदो। रस्ता खोलण ऐं मुआहिदे ते अमल दरामद लाइ हिकमत अमली जोड़ी पई वञे। जिरगे जे मेंबर्स खुरम में अमन मुआहिदे खां पोइ समूरे मुल्क में जारी धरना ख़त्म करण जी अपील बि करे छॾी। केपी हुकूमत जूं अमन मुआहिदे ते खुरम वासियुनि खे मुबारकूं। छंछर रिहाड़े पहिरियों काफ़िलो पारा चिनार उमाइण जो ऐलान। केपी हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैफ चयो आहे त अमन मुआहिदे सां इलाइक़े में ख़ुशहालीअ जे नए दौर जी शुरूआत थींदी। खुरम में ज़मीनी रस्तो पहिरियों काफ़िलो कामयाबी जी सूरत में पारा चिनार उमाणियो वेंदो। सिंध हुकूमत कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते धरना हणी वेठलनि खे एहतजाज लाइ कंहिं हिक हंधि जॻह ॾियण जी आछ कंदे ॻाल्हियुनि लाइ आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। धरना ख़त्म न करण जी सूरत में सख़्त कार्रवाई जो चिताव। पुलिस खे बंदि कयल रोड खोलाइण जी हिदायत। घरू वज़ीर ज़िया लंजार चयो आहे त एहतजाज कंदड़नि खे आख़िरी मौक़ो ॾिजे थो त उहे कमिश्नर या एडिशनल IG सां ॻाल्हियूं करे हिक सेफ साइड ते एहतजाज कनि। ॿी सूरत में सख़्त एक्शन थींदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़िया लंजार चयो त एहतजाज पुरअमन हुआ त एहलकारनि ते फायरिंग कंहिं कई, गाॾियुनि खे बाहियूं कंहिं ॾिनियूं, रस्ता बंदि करण ते को बि ठाह न थींदो। केपी जे इलाइक़े पारा चिनार में रस्तनि जे बंदिश ख़िलाफ़ मज़हबी जमायतुनि जे सॾ ते कराची जे 6 हंधनि ते धरना जारी। अबुल हसन अस्फानी रोड धरणे सबबि मुकमल तौर बंदि। कामरान चौरंगी खां मौसमियात वींदड़ रोड बि बंदि कयो वियो। नुमाइश चौरंगी ते केतिरनि ॾींहंनि खां धरणो हलंदड़ वाटर पंप खां अंचोली वींदड़ रोड बि ट्रैफ़िक लाइ बंदि। मुलबई कल्चर चौक ऐं शाहराह औरंगी टाउन पोणा 5 खां बनारस वींदड़ रोड बि बंदि पयल। MWM जे सरबराह राजा नासिर अब्बास खुरम अमन मुआहिदे जी आजियां कंदे चयो आहे त पारा चिनार में रस्ता खुलंदा त असां बि धरणो ख़त्म करे छॾींदासीं। ॿिन्हिनि धुरनि मां कुझु दहशतगर्द अमन ख़राब करे रहिया आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन थियणु घुरिजे। देंगे, कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे। चूंकि तुम लोग बैठे में एक ग्रुप यहाँ बैठा है, दूसरा ग्रुप वहाँ बैठा है, शहर में फिजा ऐसी बनी हुई कि किसी भी टाइम तसादुम हो जाएगा। आप खुद 1 हफ्ते के बाद जो है वो अब मंजर आम पर आए, जबकि पूरा नेगोशिएशन का जो सिलसिला चल रहा था आप एज इंटीरियर मिनिस्टर कहीं नजर नहीं आए। तो रिट तो अभी भी चैलेंज है। पुलिस का मुराल मुकम्मल तौर पर डाउन हो चुका, पूरा शहर में खौफ फैला हुआ है। कराची में पहिरियां हिक धुर जा धरना हुआ, हाणे ॿी धुर बि रोडनि ते आई। टकराव जो ख़दशो आहे। अव्हां किथे गुम हुआ? सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार खां सहाफ़ियुनि जा सख़्त सवाल। सहाफ़ियुनि घरू वज़ीर खे मुख़ातिब थींदे चयो त अव्हां चओ था त पुलिस जी रिट चैलेंज न थियण ॾिबी। हिते बि रिट चैलेंज आहे। पुलिस जो मोराल डाउन ऐं समूरे शहर में ख़ौफ़ आहे। धरणनि मुल्की मईशत जो ॾेवालो कढी छॾियो हो। हाणे मुल्क में इस्तेकाम अची वियो। हाणे मईशत खे मुस्तहकम करे टेक ऑफ करणो आहे। कारकर्दगी बरक़रार रही त नाणे ज़ख़ीरा $35 अरब थी वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास ते ख़िताब। वज़ीर आज़म चयो त तरक़ी लाइ एक्सपोर्ट खां सवाइ को ॿियो दॿ न आहे। स्मगलिंग में घटिजी वई। खंड जी स्मगलिंग 0 आहे। तेल जी स्मगलिंग बि घटिजी आहे, जंहिंजो क्रेडिट आर्मी चीफ ऐं संदसि इदारे ॾांहुं वञे थो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद ऐं सखर में बि सेफ सिटी प्रोजेक्ट शुरू करण जी हिदायत करे छॾी। फेबरवरी जे पहिरें हफ़्ते खां जाली ऐं फैंसी नंबर प्लेट्स वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त एमरजेंसी रिस्पॉन्स व्हीकल मुख़्तलिफ़ हंधनि ते मुक़रर कयूं वञनि। कराची सेफ सिटी फेज़ 1 में 1300 CCTV कैमराऊं लॻायूं वेंदियूं।
1000 खां वधीक नयूं कैमराऊं ख़रीद कयूं वेंदियूं ऐं 254 सीसीटीवी कैमराउनि जी मरम्मत कई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत पेंशन पॉलिसी तब्दील कंदे सरकारी ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि जी डबल पेंशन वठण लाइ पाबंदी लागू करे छॾी। रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में वाध बे बुनियादी पेंशन ते थींदी। पेंशन पॉलिसीअ में तब्दीलीअ जो नोटिफिकेशन जारी। फ़ैसिले सां सरकार खे अरबे रुपयनि जी बचत थींदी। दुनिया में दहशतगर्दी ऐं संगीन ॾोहनि में मुलविस भारत जो चेहरो आलमी सतह ते बेनकाब। अमेरिकी अख़बार दुनिया खे भारत जे हक़ीक़ी चेहरे खां आगाह करे छॾियो। अमेरिकी अख़बार पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त भारत पाकिस्तान में दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग में मुलविस आहे। भारतीय ॻुझे इदारे रॉ पाकिस्तान में भाड़े जे कातलनि ज़रिए 6 ॼणनि जी टारगेट किलिंग कई आहे। पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवायुनि में बि भारत मुलविस रहियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहक़ औरतुनि जे 3 माही किस्त जी रक़म में 3000 रुपया वाध। 3 माही किस्त जी रक़म 10,500 रुपयनि मां वधी 13,500 रुपया थी वई। BISP चेयरपर्सन रूबीना ख़ालिद चयो आहे त हीउ नए साल ते मुस्तहक़ औरतुनि लाइ हिकु इनक़लाबी क़दम आहे। सीनियर सफारतकार शफकत अली खान परडेही खाते जो नओं तर्जुमान मुक़रर। शफकत अली खान रूस ऐं पोलैंड समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में सफ़ीर रही चुको आहे। ₹3 करोड़ रुपयनि जी टैक्स फ्रॉड केस में नामज़द जवाबदार जी 100 रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर। टैक्स डिपार्टमेंट जे क्रिमिनल कार्रवाई अख़्तियारनि खां मथां ई करार। इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाबदार शाहिद हुसैन ख्वाजा जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत फ़ैसिले में चयो आहे त वधीक टैक्स जमा करण जी कोशिश में अथॉरिटीज़ ऐं टैक्स अमलदारनि तइ थियल क़ानून जी भञकिणी कई। उमीद आहे त ट्रायल कोर्ट केस जी क़ानूनी हैसियत खे साम्हूं रखंदी। यूनान ॿेड़ी हादसे में फ़ौत थियल वधीक 4 पाकिस्तानियुनि जा लाश मिली विया। ॿेड़ी हादसे में मिलंदड़ पाकिस्तानियुनि जे लाशनि जो अंक 9 थी वियो। FIA मूजिबि पाकिस्तानी सिफारतखानो लाशनि जी पाकिस्तान मुंतक़लीअ लाइ इंतज़ाम करे रहियो आहे। फ़ौतनि में नारोवाल वासी शबीर, ज़ैन अली, ज़िशान ऐं सियालकोट वासी अवेज़ अली शामिल। सिंध दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ मंसूराबाद में ट्रैक्टरनि ते रैली कढी वई। ज़मीनदारनि पारां मनसूबे ख़िलाफ़ रैली कढी धरणो हणियो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु मां केनाल कढण वारो अमल बर्दाश्त न कयो वेंदो। नौशद फिरोज़ में सिंधु मां नवां केनाल कढण ख़िलाफ़ वकीलनि जो एहतजाज। वकीलनि जो चवणु आहे त दरिया मां केनाल कढी सिंध सुकाइण जी कोशिश कई पई वञे। सिंधु मां केनाल कढण वारी साज़िश क़बूल न कई वेंदी। सिंध जे सरकारी स्कूल्स में A लेवल जा क्लास शुरू करण जूं तयारियूं। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह जी सदारत हेठि इजलास दौरान सरकारी स्कूल्स में A लेवल क्लासिस शुरू करण बाबति अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। सरदार शाह चयो आहे त सरकारी स्कूलनि में A लेवल जा क्लास शुरू करण लाइ स्टेक होल्डर्स सां मुशावरत जारी आहे। कराची में पाराचनार वाक़े ख़िलाफ़ लॻल धरणनि जे मुज़ाहिरनि ते पुलिस तशद्दुद ख़िलाफ़ सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। हैदराबाद, सक्कर, सजावल, ख़ैबर ऐं तलहार में मज़हबी जमायत पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मटियानी में बि मज़हबी जमायत जे एहतजाज दौरान पुलिस अटाला पहुची विया। लाड़काणे में जिना बाग वटि धरणो हंयो वियो।
अमरीकी शहर न्यू ऑर्लियंस में कार सवार माण्हुनि जे हुजूम मथां गाॾी चाढ़े छॾी। 11 ॼणा अंगोत 30 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। मक़ामी इंतज़ामिया मूजिबि न्यू ऑर्लियंस जे बर्बन स्ट्रीट में हिकु शख़्स हुजूम मथां गाॾी चाढ़ण बैदि गाॾीअ मां लही फायरिंग बि कई, जंहिंजे नतीजे में 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी जवाबी फायरिंग में कार सवार मारिजी वियो। हिकु वधीक जहाज़ हादसे जो शिकार थींदे थींदे बची वियो। ब्रिटिश एयरवेज़ जे पायलट जे अक़लमंदी जहाज़ खे वॾे हादसे खां बचाए वरितो। वीडियो बि वायरल। हेथरो एयरपोर्ट जी लैंडिंग दौरान जहाज़ तूफ़ानी हवाउनि जे भर चढ़ी वियो। पायलट जहाज़ खे रनवे ते लाहण बैदि ॿीहर टेक ऑफ करे छॾियो। हॉलीवुड फिल्म ईडन जो नओं ट्रेलर जारी। फिल्म अगले साल जे आख़िर में सिनेमा घरनि जी ज़ीनत बणजंदी।